एक तो तू शहर खां परे थी नौकरी करी, मूंखे त डप थी पियो आहे किथे अगवा न करे वञे। हाणे इहा बस नौकरी छॾे ॾे। पर अम्मा नौकरी छॾण त मसइले जो हल कोन्हे न। ऐं हुनजो चवण हुनखे तलाक ॾिनी कान्हे। पर मां हाणे उनखे कोर्ट में छिकींदसि, उते उनखां तलाक वठंदसि। पर इन कदम खणण लाइ भाणे न वेंदो? केॾी न असांजी बदनामी थींदी, कॾहिं न थी सोचे थई। पर मां खिच त रोज रोज खुआरी आहे साहब। अम्मा उनखां त हाणे ईअं ई बची सघिजे थो। गुलाम रसूल जी साईं। पापा ख्याल कजाए त कोई हेॾे अची न वञे। ठीकु आहे साईं, तव्हां बेफ़िक्र रहो। तव्हां एक्सप्लेनेशन कॉल जो जवाब ॾिनो न? इन मामले में डर न कयो, अॼोकी डेट में जमा कराए छॾियो। अमीर पक्ष रिसीव नथो करे, साहब हुनखे झले वियो आहे। इहा त सही सिधी दादागिरी आहे यार। पाण 10-15 ॾींहं ॻोठ हलिया था वञनि, उते कुझु कोन्हे को। बाक़ी जे असां 10 मिंटनि जे लाइ ग़ैर हाज़िर था रहूं त रूल्स रेगुलेशन जूं ॻाल्हियूं था कयूं। पर यार कोशिश इहा कयो त हुनखे इहो मौक़ो न मिले। पुराणे ज़माने जो माण्हू आहे, फाइल भरे हिक हिक खे टिकट वठाईंदो। पर हुनजी सभिनी साज़िशनि खे नाकाम बनाइण जो हिकिड़ो ई तरीक़ो थी सघे थो। हू भई कंहिंसां केतिरी गिला करे, पर असांखे विढ़ण बदिरां पाण खे एतमाद में वठणु घुरिजे। जीअं हुन ॾींहुं मिसानी था ॾिसो, जोश में अची छा ॻाल्हाए वई। सोभिया सच पई चवे, असांजो ॾाढो ॾुखियो माण्हू सां वास्तो पिया। असांखे हर कदम संभाले खणणो पवंदो। तव्हां टाइप कयो आहे? जी सर। टाइप कीअं कबो आहे? छो सर? हिन में 50 चिकूं आहिनि। सॉरी सर। सॉरी सर। अलाए जो टाइप करण महिल तव्हांजो ध्यानु किथे थो रहे। वञी ॿीहर टाइप करे अचो। गेट लॉस्ट। अस्सलाम वालेकुम अदी सबिया, असीं अची सघूं था? वालेकुम सलाम। अचो अचो अचो। थैंक यू। हलिया बाबा हलिया। वालेकुम। कहिड़ा हाल आहिनि? ठीकु कयो? बसि यादि आयूं, वेहण लाइ न चवंदा? प्लीज। थैंक यू थैंक यू थैंक यू सो मच। ॿियो ॿुधायो कहिड़ा हाल आहिनि? किथे आहियो? नज़र ई नथा अचो। बसि अदी सबिया हाल इहे अव्हांजे साम्हूं आहिनि, बेरोज़गारी आहे। ॿी ॻाल्हि इहा त काफ़ी ॾींहं गुज़री विया हुआ, सोचियोसीं तव्हां सां मुलाक़ात करे अचिजे। जो घर वेठो हुयुसि त बिशार साहब अची वियो, चई त हलो हलो आदीअ ॾे। ॿियो थी सघे अर्ज़ु इहो हो त असां एप्लीकेशन ॾेई आयासीं नौकरीअ लाइ, उनजो छा थियो? मामा दरअसल ॻाल्हि इहा आहे त डॉक्टर रफ़ीक खे पंहिंजी जाइ तां हटायो वियो आहे। जी? कॾहिं? बसि मिड़ेई कुझु वक़्तु थियो आहे। बसि अदी असांजा त नसीब अहिड़ा। ऐं उन जाइ ते जेको ॿियो साहब आयो आहे न, उनजो नालो आहे अर्ज़ मोहम्मद। ऐं हू पंहिंजी तबियत जे लिहाज़ खां ॾाढो सख़्तु माण्हू आहे। ऐं ॿियो त मुंहिंजी मूंसां एतिरी हुजत कोन्हे जो मां उनखे कुझु चई सघां। ठीकु आहे मामा, पोइ असां पाण ॾींहुं मिलूंसि। न ॾेई नौकिरी न ॾींदो, ॿियो छा कंदो? हा दीप, मिलण में छा आहे? पर मूंखे यकीन आहे असां उनखे बि क़ाइल करे वठंदासीं इंशाअल्लाह। पर ॾिसो पिया, हिकिड़ी ॻाल्हि आहे, अॻे दफ़े असां आयासीं अव्हां वटि त असांखे अव्हां चांहि जी सलाह कई, पर चांहि तव्हां कान पीआरी। तव्हांखे अञा त यादि आहे? बिल्कुलु यादि आहे, पर अॼु असां चांहि पी पोइ वेंदासीं अव्हां वटि। अॼु तव्हांखे चांहि ज़रूरु पीआरबी, पर ॿुधो पहिरियां वञी अर्ज़ मोहम्मद साहब सां मिली अचो, पोइ चांहि। हा दी, पहिरियां नौकिरी पोइ बि ॻाल्हि। इहो ओके पू, गुड लक। थैंक यू। हलो मान, हलो। जी 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 हा हा, कागज़ में मोकिले छॾिया आहिनि। जी सर, असीं हाज़िर थी सघूं? जी।
सर हाँ हाँ ठीक है तव्हां जवाब लिखी मोकिलियो। जी हुकुम करियो। सर मुंहिंजो नालो रशीद अहमद आहे, प्यारा बि मूंखे मामा चवंदा आहिनि। इहा आहे मुंहिंजो प्यारो दोस्त बिशारत अली। सर कुझु वक़्तु अॻु असां डॉक्टर रफ़ीक साहब सां मिलिया हुआसीं नौकरीअ जे सिलसिले में। साईं जन खे एप्लीकेशन बि ॾिनी हुईसीं। साईं जन चयो त कुझु वक़्त खां पोइ मालूम कजो। हिते आयासीं त ख़बर पई त उन जाइ ते अव्हां आया आहियो। हा डॉक्टर रफ़ीक त हलियो वियो आहे ऐं मां सम्झां थो त अव्हां खां कुझु वठी बि वियो आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त एम्प्लॉयमेंट फी वग़ैरह का। जी सर न सर अहिड़ी त का ॻाल्हि कान्हे। रफ़ीक साहब त साईं तमामु नाइस माण्हू आहे। ॾिसो मूंखे सभु ख़बर आहे, तव्हां मूंखां छा लिकाईंदव? सर माफ़ कजो, और डॉक्टर रफीक साहब के बारे में अहिड़ी ज़बान इस्तेमाल न करो। अच्छा त इहा ॻाल्हि आहे। त पोइ नौकरी बि वञी डॉक्टर रफ़ीक खां वठो। ठीकु आहे सर, ठीकु आहे, असीं वञूं था, पर सर अव्हां खां बि हिन रवीअ जो ज़रूरु पुछियो वेंदो। छा मतिलबु? हिन मूंखे धमकी था ॾियो? अरे क़ुरान हिनखे धिके ॿाहिरि कढ। सब पाणे वञूं था, पर यादि रखो असां वरी हिते मोटी ईंदासीं। चऊं हलो मोटी ईंदा। वञो। नाजाइज़ तव्हां हलो जाइज़ नाजाइज़। हेलो केर? सबिया कीअं हो? अनिता वकार हो, ॿीहर ज़रूर फोन कंदो। हुनखे चयो माण्हुनि सां नथी ॻाल्हाइण चाहियां। हा ठीकु आहे, तूं परेशान न थी, मां ॻाल्हायां। हेलो केर? वकार? हुन मूंखे मना कई आहे, हू तव्हां सां नथी ॻाल्हाइण चाहे। न ॻाल्हाईंदी त मां छा करियां? उन में मुंहिंजो ॾोह आहे छा? ॾिसो प्लीज़ नथी ॻाल्हाइण चाहे तव्हां सां। मूंखे ॾिसां छा थो करे। हेलो, जॾहिं मुंहिंजो तोसां को वास्तो ई कोन्हे त फोन करण जो मक़सदु छा आहे आख़िर? चओ छा थो चवण चाहिए? जी सॉरी। हेलो जी ॻाल्हायां थो 5 वॻे ताईं। ठीकु ओके थैंक यू वेरी मच। तलाक ॾिनी ॻाल्हि छुटी, मूं छोकिरी जी पचर ई नथो छॾे। कॾहिं ॾिसो त फोन ते थो तंग करेसि, कॾहिं ॾिसो त डग झलियो अची बीहो रहेसि। आख़िर को ॻाल्हि ॿुधण वारो आहे बि या न? अमा जंहिं बदनामी खां मां ॾिनुसि पे उहा ख्वारी नेठि कंध में पई। अड़े अब्बा मां सदको वञाए, हाणे जे ॻाल्हि सिर ते अची वई आहे, मिठा पुट पोइ आख़िर मुंहुं त ॾियणो आहे न। पोइ नौकिरी छो नथी छॾे ॾे? अरे अब्बा नौकिरी छॾण सां के मसाला हल थींदा छा? बेनको चए थो मां तलाक ई नाहे ॾिनी। पर पुट मां घोर थिया, तूं हुनजे भेण जे मथे ते हथ रखंदे त सभु कुझु ठीकु थी वेंदो। मुंहिंजा ॿिया कम पूरा थिया, हाणे इहो कमु वञी बचो आहे, ईअं न? पंहिंजो वक़्तु ॾाढो सुठो गुज़रियो हो। उते अव्हां ई हो जंहिं ते मूंखे तमामु घणो एतमाद हो। बस सर इहा त तव्हांजी ज़रा नवाज़ी आहे। भला रिटायरमेंट खां पोइ छा पियो थिए अॼुकल्ह? सर बंदि कई आहे,
घर में डाइजेस्ट पढ़ी टाइम पास कंदो आहियां। चइबो त पंहिंजनि सलाहियतुनि खे ज़ंग आलूद पिया कयो। भला हिते कमु कंदो? जी सर। माना हिते असां वटि कमु करणु पसंदि कंदो? सर इहा त मुंहिंजी ख़ुशकिस्मती थींदी जो तव्हां सां हिकु दफ़ो वरी कमु करण जो मौक़ो मिलंदो। हिते जेकॾहिं अव्हां कॉन्ट्रैक्ट ते कमु कयो त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी। सर मूं वटि उहे लफ़्ज़ ई कोन्हनि जिन सां मां साईं जन जी तारीफ़ करे सघां या शुक्रियो बजा आणे सघां। ज़रूरु साईं ज़रूरु। पोइ हीअं कयो जो ईंदड़ आचर ते पंहिंजा डॉक्यूमेंट्स खणी अचो। थैंक यू वेरी मच। सर हाणे आउं इजाज़त वठां। थैंक यू सर। थैंक यू। जी कीअं अचनि थियो? मैडम ही पढ़ी ॾिसंदव थोरो। छा इहो? तव्हां पढ़ी त ॾिसो। अच्छा अच्छा त तव्हां समिता खे पसंदि था करियो? जी मैडम। पर इहा ॻाल्हि तव्हां